दोस्तों रात तकरार ड्रामो हलणो हुयो लेकिन न हलियो। उन्ही जे जाइ ते तुंहिंजो नया मां इहा एपिसोड यानी मिनी सीरीज स्टार्ट थी वियो। बिल्कुल दोस्तों वरी भी तकरार ड्रामे के पोइना करे छॾियो, मिनी सीरीज स्टार्ट कयूं यानी इन्ही ड्रामे जो भी 4 एपिसोड आहिनि। पहिरियों जेको ॿियो मिनी सीरीज हुयो ख़तम थी वियो, उन जा 4 एपिसोड आया। इन जा भी 3, 4 या 5 एपिसोड वधि में वधि 7 एपिसोड ताईं ईंदा ऐं वरी जेको आहे इन्ही खे खटाए पोइ तकरार ड्रामो हलाईंदा। फ़िलहाल ही मिनी सीरीज जेका तयारु इन्हनि जा नंढा नंढा पिया आहिनि, इन्हनि खे हलाए रहिया आहिनि। तुंहिंजो नया मां इहो ड्रामो राति इन जी पहिरीं एपिसोड रिलीज़ कई वई। तकरार ड्रामे जी जाइ ते उहा एपिसोड सिंध टीवी चैनल ते अपलोड कई वई, तव्हां ॾिठी हूंदी। ऐं तकरार ड्रामे खे अञा पोइना कयो अथनि। अञा मुंहिंजे हिसाब सां दोस्तों रिकॉर्डिंग कुझु रहियल आहे, शूटिंग रहियल आहे, एडिटिंग इन जे करे हफ़्तो वरी पोइना करे आहिनि। इहा ई वजह आहे। ऐं तव्हांखे हीउ जेको तुंहिंजो नया मां इहो ड्रामो तव्हांखे केतिरो सुठो लॻो। नंढिड़ो ड्रामो आहे इहो बि 2-3 किस्तनि खां पोइ इहो बि एंड थी वेंदो ऐं इन जो बि वक़्तु पूरो थींदो। वरी इन खां पोइ तकरार ड्रामो हलाईंदा ऐं मोहब्बतनि जो माॻ बि पोइ सुभाणे मुंहिंजे ख़्याल में हली वेंदो बाद में। फ़िलहाल तकरार ड्रामो इन वजह खां पोइना कयो वियो आहे। दोस्तों अपडेट अगरि तव्हां असीं ताईं ॾिठी आहे त महिरबानी करे वीडियो खे लाइक कजो ऐं दोस्तनि सां बि शेयर कजो ऐं चैनल सब्सक्राइब कजो। अल्लाह हाफ़िज़।